रिवायत में अचे थो त हज़रत अबू फ़क़ीह अलैहि समरकंदी रहमतुल्लाह तआला अलैह पाण फरमाइनि था त हज़रत अब्दुल्लाह बिन उबैद बिन उमैर रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण फरमाइनि त जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं भुल थी वई, चुक थी वई, जॾहिं अल्लाह ताला उन फ्रूट खाइण खां मना कयो ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम उहो खाई वेठा त हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह ताला दरबार में चयो, या अल्लाह तुंहिंजी रहमत वसी आहे ऐं तुंहिंजो मक़ाम त बुलंद आहे, कोई बि शैतान मुंहिंजे मथां ग़ालिब अची वियो त हाणे असांखे को तोहफ़ो मिलण वारो। हिन रिवायत खे गौर सां ॿुधिजो। हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह ताला दरबार में अर्ज़ु कयो, या अल्लाह शैतान मुंहिंजे मथां ग़ालिब अची वियो। अल्लाह ताला चयो त हे आदम, मां तुंहिंजी नस्ल में जॾहिं बि को ॿार पैदा कंदुमि त उन ॿार जी हिफ़ाज़त जे लाइ हिकु फ़रिश्तो मुक़ररु करे छॾियो। फ़रिश्तो मुक़ररु कंदुमि जेको उन ॿार जी हिफ़ाज़त कंदो, शैतान मलून खे हिन खां बचाईंदो। ॾिसनि अल्लाह ताला त केॾा इंतज़ाम थो करे। पर असां भटकियल, असां इल्म खां परे, दीन खां दूर। अल्लाह ताला फरमाए थो त उन ॿार जे लाइ मां हिकु फ़रिश्तो मुक़ररु करे छॾींदुमि जेको उन जी शैतान खां हिफ़ाज़त कंदो, उनखे बचाईंदो रहंदो, उनखे उन गुनाहनि खां परे रखंदो रहंदो। आदम अलैहिस्सलाम चयो, या अल्लाह अञा करम कर। ये अहिड़ी जेकी लालच आहे न, इहा लालच वॾे कम जी आहे। दीन वारी जेकी लालच आहे न, वॾे कम जी आहे। इहा ई अॻिते पुॼाईंदी, जन्नत में आला मुक़ाम इहा ई शइ ॾियाराईंदी। आदम अलैहिस्सलाम चयो, या अल्लाह मूंखे अञा अता कर। त अल्लाह ताला फरमाए, हे आदम, मां तोखे इहो इनाम थो ॾेई छॾियां त तुंहिंजी औलाद मां केर बि अगरि का नेकी कंदो, मां 10 गुना हुनखे वधाए ॾींदुमि। 10 गुना सवाब हुनखे मां वधाए ॾींदुमि। नेकी हिकिड़ी कंदो पर उन मां सवाब 10 गुना वधाईंदुमि। केॾो कमाल थी। वरी अल्लाह ताला खे चई, या अल्लाह अञा ॾे। मालिक घुरण जो मज़ो ई पंहिंजो आहे। उहा दरबार जिते इंसान घुरंदो न त ज़लील न थींदो, रसवा न थींदो, पर मालिक अञा अता करे। चई, या अल्लाह मूंखे अञा ॾे। वरी अल्लाह ताला करम कयो। अल्लाह ताला फरमाए, हे आदम, अगरि तुंहिंजी औलाद मां केर बि शख़्स अगरि गुनाह कंदो त मां उनजो गुनाह हिकु लिखंदुमि, हिकु गुनाह लिखंदुमि। सवाब हिकिड़ो कंदो त 10 गुना वधीक सवाब मिलंदो। गुनाह कंदो त मां हिकिड़ो ई गुनाह लिखंदुमि, उनखे वधाईंदुमि न। केॾी करम नवाज़ी, केॾी अता आहे। आदम अलैहिस्सलाम वरी न मुड़िया। चयो, या अल्लाह अञा अता कर। वॾी मज़े जी ॻाल्हि। अल्लाह ताला फरमाए, हे आदम, ॿुधी छॾ त तुंहिंजी औलाद मां अगरि कंहिं बि गुनाह कयो आहे, अगरि उनजी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री आहे, अगरि उहो शख़्स तौबा करणु चाहे, जेसीं ताईं उन जिस्म में रूह आहे, मां उनजी तौबा क़बूल करे छॾींदुमि। जंहिंमहिल तौबा करणु चाहे, जिस्म में जेसिताईं रूह अथसि, साह अथसि, अगरि आख़िरी लम्हे में बि तौबा कंदो, मां तौबा क़बूल करे। केॾी करम आहे, केॾो अता आहे। ॾिसो न, इहे गुनाह जेके असांखे जहन्नम में वठी वञण वारा, जेके असांखे दुनिया में ज़लील करण वारा, जेके असांखे रुसवा करण वारा, रोज़े महशर में अल्लाह ताला ॾाढो बीह न सघंदासीं इन गुनाहनि जे करे। पर अल्लाह ताला ॾिसो न केॾी मोहलत ॾिनी आहे, केॾो प्यार आहे बंदे सां। चए थो आख़िरी टाइम हुजे तो तौबा कर, मां गुनाह माफ़ करे। केॾी अता आहे।